नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खैबर में खबर ॾींदा हलूं त न्यू सईदाबाद तालुके जी यूनियन क़ाउंसिल फक़ीराबाद अंदर वाक़ ॻोठ अमीन लाखो में बच्चा बंद ते वेठल माछी बिरादरी जो नौजवान 14 सालन जो अनवर वल्द शाहनवाज़ माछी सख्त गर्मी सबब दोस्तन सां ॻोठ जे भरसां विंझण वियो त ट्यूबवेल में विंझंदे नीगर अनवर माछी ओचितो जंप ॾिनो त ट्यूबवेल जो होद जे फर्श में संदुस मथो लॻो। मथो लॻण सां संदुस कंध जो मणको भॼी पियो। दोस्तन ऐं ॻोठाणनि पारां खेसि नाज़ुक हालत में तालका अस्पताल न्यू सईदाबाद आंदो पियो वियो त नींगर रस्ते में फोत थी वियो। तालका अस्पताल में ड्यूटी ते मौजूद डॉक्टर नींगर जे फोत थियण जी तस्दीक कई। फोती जी तस्दीक थियण ते अस्पताल में मौजूद संदुस वारसन दोस्तन में रोज ॾाढो मची वियो। जॾहिं त फोती नींगर जो माइट लाश खणी ॻोठ पहुता त पूरो इलाइक़ो सोगवार थी वियो। संदुस माउ पीउ खे बेहोशी जा दौरा पइजी विया, जंहिंखे तबे इमदाद ॾेई होश में आंदो वियो। ॿिए तरफ़ शाम जो फोती नींगर जी जनाज़े निमाज़ अदा कई वई, जंहिं बाद खेसि अबाणे कब्रिस्तान में मिटी मां हवाले कयो वियो है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।